दादू ज़िले जा रिपोर्टर असांजा नसीर शेख साहब जिथे भी आहिनि। दादू में आज जादू सही दादू जो रिपोर्टर है तमाम ज़बरदस्त रिपोर्टर माशाल्लाह मेहनती रिपोर्टर असां उनके मुबारकबाद दी था धरती टीवी अवार्ड जी अचो से। सगायती सबका बुखन बासे सा मूसी हले सा जा जी मिठो न करे। जब तलक बिका न था तो कोई पूछता न था, तूने खरीद के मुझे अनमोल कर दिया। त अज इन मुनक़िद कयल तकरीब में जेके सिंध खां कई आया आहिनि ब्यूरो चीफ ऐं ज़िले रिपोर्टर ऐं तमाम जेके स्टेशन जा रिपोर्टर आहिनि जेके न आया आहिनि, ऐं जॾहिं त सीओ साहब ऐं डायरेक्टर न्यूज़ मोराई साहब फारूक अहमद मोराई साहब ऐं गुलाम मुस्तफ़ा कुआवर साहब जेके न्यूज़ कंट्रोलर आहिनि, ऐं उन सां गॾु सभिनी ब्यूरो चीफ ऐं तमामु जेके कैमरामैन न्यूज़ कार्टर अली गुल मल्हा साहब तव्हां सां हिकिड़ो साथी खुटल आहे, ऐं सभिनी खे दिलि जे गहराइनि सां अॼु जी सालगिरह धरती टीवी जूं मुबारकबाद पेश करियूं था। इन अज़म सां त पंहिंजूं जेके ज़हनी जिस्मानी सलाहियतूं आहिनि उहो पंहिंजो धरती टीवी नेक नियती सां पंहिंजी रिपोर्टिंग कंदासीं। जॾहिं बि धरती टीवी मथां ॾुखियो वक़्तु आयो आहे त फारूक अहमद मोराई साहबु उन जे आॾो पहाड़ बणिजी ऐं अॻियां बीठो आहे। त इन लफ़्ज़नि सां मां पंहिंजी जाइ वठंदुमि। महिरबानी। महिरबानी।